वेलकम नाज़रीन, आगाह कयां कि सुप्रीम कोर्ट में मुल्क की आईनी सूरत हाल बाबत पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी जारी है। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कर रही है। अपडेट कंदालू। अहम खबर है, सुप्रीम कोर्ट में मुल्की आईनी सूरत हाल बाबत पाण मुरादे नोटिस की ॿुधणी जारी है। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कर रही है। खबर असां सां शेयर कर रहा आहियूं। अहम खबर है, मुल्क की मौजूदा सूरत हाल ते हुक्म जारी कयो वञे। रज़ा रब्बानी जो चवणु आहे त जेको कुझु थियो उहे सिविलियन बग़ावत है। इन हवाले से सां राब्तो कयो इस्लामाबाद में रिपोर्टर सुभान खोसो सां। जी सुभान, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, स्पीकर वारी रूलिंग के हवाले से सुप्रीम कोर्ट पारा पाण मुरादो जो नोटिस वरतो विया उन केस की ॿुधणी 5 रुकनी जेका लार्जर बेंच आहे उहा करे रही है। उन ॿुधणी दौरान सब खां पहिरियां जेको आहे त जीअं ॿुधणी शुरू थी त पाकिस्तान तहरीक इंसाफ जी लेडी वकील पारां जेको आहे मुतालबो कयो वियो त जेको एम्बेसडर है उनखे घुरायो वञे, जंहिंजे जवाब में चीफ जस्टिस चयो त मैडम तव्हां वेही रहो, तव्हांखे रूल्स की खबर न आहे। त जेका सियासी जेके वकील आहिनि उन्हनि जा बयान वरिता वेंदा। उन खां पोइ जेको आहे जीअं जेको आहे ॿुधणी शुरू थी, बाज़ाब्ता तौर शुरू थी। सब खां पहिरियां जेको रज़ा रब्बानी आहे उन बाज़ाब्ता तौर ते पंहिंजे जेका दलाइल ॾिना। रज़ा रब्बानी दलाइल मुकमल रज़ा रब्बानी पंहिंजे दलाइल में वाज़िह तरीक़े सां चयो आहे त स्पीकर पारां जेको गैर कानूनी तरीक़े सां जेका रूलिंग ॾिनी वई आहे उहा बिल्कुलु गैर आइनी आहे ऐं गैर कानूनी आहे। उनमें जेको आहे त उनखे ख़तमु कयो वञे। उन सां गॾोगॾु जेको आहे रज़ा रब्बानी इहो बि मुतालबो कयो त नेशनल सिक्योरिटी कमेटी जे जेके मिंट्स आहिनि, जेको ख़त आहे उहो घुरायो वञे, उनखे ॾिठो वञे। उन सां गॾोगॾु इहो बि चयो आहे त वज़ीर आज़म पाण जेको 3 ऑप्शन जो ज़िक्र कयो हुयो त जेको आहे अदम एतमाद खे फेस करण जे एस्टेब्लिशमेंट जो जेको आहे तरफ़ां जेका वज़ीर आज़म चयो एस्टेब्लिशमेंट चयो आहे त 3 ऑप्शन आहिनि जंहिंते तव्हां कहिड़े तरफ़ वेंदो, उनजो बि रज़ा रब्बानी ज़िक्र कयो। जीअं रज़ा रब्बानी जी दलाइल मुकमल थिया त चीफ जस्टिस पारां उनजो शुक्रिया अदा कयो ऐं इहो चयो त रज़ा रब्बानी तव्हां बेहतरीन अंदाज़ में जेके तव्हां पंहिंजा दलाइल ॾिना आहिनि, रज़ा रब्बानी जे दलाइलनि जी चीफ जस्टिस जेको आहे दलाइल जी जेको आहे तारीफ़ कई। उन खां पोइ मुस्लिम लीग नून जो जेको वकील हो उन बाज़ाब्ता तौर ते जेको सॼो सिनेरियो जेको कुझु थियो उहो जेको आहे जज साहिबान जे साम्हूं पेश कयो। उन इहो ॿुधायो त 31 तारीख़ ते जॾहिं जेको डिप्टी स्पीकर जी सदारत में इजलास शुरू थियो त उन में उन्हनि पहिरियां सभ खां पहिरियां इहो जेको अदम एतमाद ते वोटिंग कराई त जॾहिं जेको आहे त अपोजिशन हुकूमती धुर जे बेंचनि ते माण्हुनि जी जेको आहे घटि माण्हू हुया, उन खां पोइ हुकूमती बेंचनि ते वधीक माण्हू हुआ त स्पीकर ऐं शहबाज शरीफ़ खे जेको अदम एतमाद रिथ पेश करण जो जेको चयो ऐं जेको उनजी बाज़ाब्ता जेका कार्रवाई आहे उहा रिकॉर्ड ते मौजूदु आहे, जंहिंमें स्पीकर पारां जेको आहे उनजी मंज़ूरी ॾिनी वई। उन खां पोइ इजलास मुलतवी कयो वियो। कंहिं बि तरीक़े सां जेको हिन ख़त जो ऐं कंहिं बि हवाले जो ज़िक्र न कयो वियो आहे ऐं बदनीयती ते बदल जेको आहे जेका स्पीकर जी रूलिंग आहे उहा ख़तमु थी वञे। उन खां पोइ जीअं जेका दलाल मुस्लिम लीग नून जे वकील ॾिना उन खां पोइ चीफ जस्टिस पारां जेको स्पीकर जी अॻवानी जेका कार्रवाई थी आहे 31 ते उहा बि घुराई वई आहे। जेको इजलास आहे जेका ॿुधणी आहे उहा इन ताईं जारी आहे। ठीक है सुभान, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां करण लाइ।